पुलिस अची अचे या राकास तो अचे? असांजे मथां केस दाख़िल ज़रूर थियो। पुलिस अचण में एतिरी देरि छो कई? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, ज़िंदा वापसि न मूंखे वञो। चइबो न ही मिलण जो मुनासिब वक़्तु न आहे, हाणे फोन कंदसि। मुंहिंजे वजूद खे मज़बूत बाहुनि जे घेरे में रखियो आहे, ख़त्म करे छॾो न खौफ़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाब ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, अॻिते हाणे दुलाब ड्रामे जी आख़िर कहाणी छा आहे। दोस्तों पहिरियों ॿुधाईंदो हलां त अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त सोडल पंहिंजी सौट सां जंहिंसां हू मोहबत कंदो आहे उन खे जेको आहे न दिलासा ॾींदो आहे त तूं टेंशन न कर, तूं जंहिं वाम में आई मतां मूंखे खून भाव जे एवज़ ॾिनो वञे, ईअं कॾहिं मां न करणु ॾींदुसि। जॾहिं बि इहा फ़ैसिलो थियो त मां तोखे हितां क़ाबू कंदुसि ऐं मां रोकींदुसि इन शइ खां तोखे खून भाव में मतां कॾहिं ॾियनि। बाक़ी तूं मुंहिंजी आहीं, मूं तोखे ॿाहुनि जे घेरे में मज़बूत करे छॾियो आहे ऐं तूं वहम न कर। ऐं हू चवंदी मूंखे हाणे डपु थो थिए त मतां कॾहिं मां बि इन चकर में अचां, खून भाव जे चकर में, लेकिन मूंखे भउ आहे। वॾा दिलासा ॾींदो। ॿी तरफ़ मंसूर ख़ान पंहिंजी मोहबत सां ॻाल्हाईंदो आहे फ़ोन ते, उन खे चवंदो आहे मूंसां मिल, कीअं बि कर, उन खे वॾो प्रेशर ॾींदो आहे ऐं मूंसां मिल, मूंखे मिलणो आहे, तुंहिंजो नालो छा आहे। लेकिन हू पंहिंजे घर जो पतो ऐं नालो नथी ॿुधाए, इन जे करे त अॻे जहिड़ो लॻो पियो आहे, खून ख़राबो लॻो पियो आहे, मतां मसइलो वधी वञे। तमामु जल्द ई पंहिंजो एड्रेस नालो ॿुधाईंदी ऐं जॾहिं हू मिलणु वेंदो मंसूर ख़ान ऐं उते पोइ ॾिसी वठंदो रहज़न जो जेको सौट आहे अब्बास, जंहिंजो किरदारु कयो ज़हर ज़िंदगी में यानी यासिन भोज़दार, ऐं पोइ उहो सभु कुझु ॿुधाईंदो मालिकनि खे त हिन सां बार बार मिली रही आहे, पोइ जंहिंमें हू विरधा बि सही। ऐं हाणे अचण वारी क़िस्त में जेको आहे रहज़न पंहिंजा माण्हू विहाईंदो मुराद खे मारण जे लाइ रस्ते में, ऐं तमामु जल्द इहो एक्शन खॼण वारो आहे। इन्हनि जो वरी थपा थुपी थींदी। ॿी तरफ़ पुलिस जी ख़बर ॿुधी करे ऐं उनजो सौट अची ॿुधाईंदो उन खे त सौट पुलिस अची चुकी आहे। हू चवंदा पुलिस देरि छो आई, छा हिते का शरारत आहे, डिॼूं छो था असां पुलिस खां, अचणु ॾियसि। पर मां सोडल चवंदो मां इहो सोचे रहियो आहियां चलो पुलिस आई, देरि छो आई, टाइम सां अचे हा न, पुलिस एॾी लेट छो कई, का इन में वजह आहे या शाहनवाज़ ख़ान या को ॿियो या रहज़न वारा। बहरहाल जीअं बि दोस्तो ड्रामो ज़बरदस्त थी चुको आहे ऐं अॻिते जीअं जीअं जा एपिसोड वधंदा वेंदा तीअं तीअं ज़बरदस्त थींदो वेंदो ऐं हाणे इन में खून ख़राबो घटि थींदो। हाणे इहो हवाल थोरो ऐं थोरा ऐं धमकियूं दड़का हलंदा रहंदा। लाइक सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।